घोटकी शहर में सब्जी ऐं फ्रूट जा दुकानदारनि रेट मर्ज़ी सां मुक़रर करे छॾिया आहिनि। सब्जी ऐं फ्रूट जा दुकानदार पंहिंजी हुकूमत हलाए अवाम खां हथरादू रेट वठण लॻा। नाजाइज़ रेट वसूल कंदड़ दुकानदारनि खिलाफ़ कार्रवाई नाहे थी सघी। सप्लाई मार्केट जे ज़िले इंतज़ामिया तोड़े डीसी घोटकी ख्वाबनि जी दुनिया में ग़ाइब थी विया आहिनि। जंहिं सबब सब्जी फ्रूट जा मुनाफ़ा खोर दुकानदार अवाम खे ॿिन्ही हथनि सां लुटे रहिया आहिनि। अहिड़े अमल खिलाफ़ शहर वासियुनि पारां डीसी घोटकी ऐं ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो वियो आहे त मामले जो जल्द नोटिस वठी हथरादू रेट वठंदड़ दुकानदारनि खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे त जीअं घोटकी जी अवाम सब्जी फ्रूट समेत ॿिया ज़रूरी आइटम मुनासिब अघ ते ख़रीद करे सघनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।